सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी भाउरनि भेनरुनि ऐं दोस्तनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम थो थिए। जिन बि दोस्तनि अञा सूदो मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त हू चैनल खे सब्सक्राइब कनि, पंहिंजनि दोस्तनि सां, साथियुनि सां, भाउरनि भेनरुनि सां शेयर कनि, जीअं सिंध जे तारीख़ जो रोशन रुख संदन आॾो निर्वार थी सघे। हू पंहिंजे सिंधी हुजण ते फ़ख़ुरु ऐं सिंधियत जे हवाले सां तारीख़ में असांजे वॾड़नि जेके किरदार अदा कया आहिनि, न सिर्फ़ु उन्हनि खां इन्हनि किरदारनि बाबति ॼाण हासिलु कनि, पर पाण बि सिंध ऐं सिंधियत लाइ जदोजहद में शामिलु थिया। अॼु पाण सिंध जे इंतिहाई हिकिड़ो अहम किरदारु आहे, उन ते ॻाल्हाईंदासीं, जेको सिंध जे 10 ॾातारनि में मशहूरु, जेके सिंध जा 10 ॾातार हुया, सॾिया वेंदा हुया, उन्हनि में शामिलु हुयो। उहो किरदारु आहे ॼाम राहू। हाणे सिंध जे सखी मर्दनि में ॼाम उनड़, ॼाम सपड़, ॼाम विके ऐं ॼाम लाखे फुलाणे खां पोइ ॼाम जेको राहू आहे सखी ऐं ॾातार ॻणियो वेंदो आहे। माना जेके 10 ॾातार आहे उन्हनि में हीअ ॻणियो वेंदो आहे, जंहिंजी हिन खिते में हंधे मागे हाक हुई। हू हुयो त हाकुम घराणे जो फ़र्द, पर ॿियनि हाकमनि खां अलॻि तबियत ऐं स्वभाव जो मालिक हुयो। हू ग़रीबनि जो हमदर्द ऐं हॾॾोखी हुक्मरान थी उभिरियो। अॼु इन हाकुम बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं त हू केरु हो, जंहिंखे शाह लतीफ़ भिटाई बि पंहिंजे शाइरी में ॻायो आहे। ही सिंध जे तारीख़ जो हिकु लासानी ऐं मुनफ़रिद किरदारु हुयो। हाणे सिंध ते समन जी हुकूमत दौरान जेके हुक्मरान रहिया, उन्हनि में ॼाम राहू सिंध जे हिकु परगि॒णो हुयो धीरक, उन परगि॒णे जो हाकुम हुयो। हिन राजधानी पंहिंजी माना हाकिमियत संभालण खां पोइ पंहिंजे ॾाॾे ॼाम उनड़ वांगुरु सखा जा दर खोले छॾिया, पंहिंजे इलाइक़े में तरक़ी ॾियारी, माण्हुनि खे रोज़गार ऐं ज़रायत जे हवाले सां अॻभरो कयो, ऐं सभिनी तरफ़नि खां हिन जे इलाइक़े में को अहिड़ो तरफ़ न हो जिते को माण्हू ॾुखोयल हुजे। ही उन्हनि जी सार संभाल रहंदो हो, जिते जिते वस पुॼंदो हुउसि, ही उते वञी उन्हनि जे हवाले सां सखा जा दर खोले छॾींदो हो। हाणे हिन जे किरदार जे करे जेके हिन जे परगि॒णे जा मुख़्तलिफ़ तरफ़नि खां मंगता हुया ऐं साइल हुया, उहे वटि अचण लॻा, जिन खे हू संदन जेका हुननि जी घुर्ज हूंदी या घुर हूंदी उन मुताबिक़ ख़ुशि कंदो हो। अहिड़ी तरह इलाइक़े में ही ॾातार सजण लॻो। हाणे ॼाम राहू खे न रुॻो भिटनि, भाननि ऐं चारणनि ॻायो आहे ऐं 10 ॾातारनि में शामिलु कयो आहे, पर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे कलाम में संदसि तस्करो कयो आहे। भिटाई पंहिंजे हिकु शेर में चवे थो त राहू, ॼाम राहू खे मुखातिब थो थिए, राहू तुंहिंजी रीत पर खंडे पधरी, घणा घोड़े चाढ़िया मुसाफ़िर मसीत, पुछी कान वॾीत जे आयासीं अॻियां। माना हू कोन पुछंदो हो त हू वॾा माण्हू हुन ग़रीब आहिनि, मुसाफ़िर आहिनि, केर बि आहिनि, पर जेके ईंदा हुआसीं अॻिजी वेंदा हुया। त मतिलबु त ॼाम उनड़, ॼाम सपड़, ॼाम विके, ॼाम लाखे फुलाणे खां पोइ ॼाम राहू अहिड़ो सखी ऐं ॾातार हो जो खेसि ॼाम जखरे जे दौर यानी 15वीं सदी ईसीअ ताईं बि अदब ऐं एहतराम सां यादि कयो वियो। माण्हू संदसि नालो खणंदा, हुन जे कारनामनि ते ज़िक्र थींदो हो कचहरियुनि में, हर हंध ते जिते बि ॻाल्हि थींदी हुई। हाणे ॼाम राहू जेको हुयो पंहिंजी हुकूमत खे उत्तर तोड़े ॾखण खां अॻिते वधाए नारो ऐं खड़ियो बि पंहिंजे हुकूमती सरहदनि में दाख़िल कयो, जॾहिं त ओलह में बडाम ऐं ॿिया पट जेके हुया उहे हिन जे हाकमियत हेठि अची विया। ॼाम राहूअ खां पोइ संदसि पुटु आहे ॼाम दासड़ो, उहो गाचीअ ते वेठो, जंहिं नारे पट में हिकु वॾो क़िलो ठारायो, जंहिंजा खंडर शादीपली स्टेशन आहे उन जे भरिसां ओलह तरफ़ यानी रेलवे लाइन जे ॾखण में हिकु दड़े जे शिकिल में हींअर मौजूदु आहिनि। हाणे इन दड़े
मां उतां जे रहवासियुनि खे केतिरियूं पुराणियूं शयूं लभनि थियूं जेकॾहिं इन दड़ जी खोटाई कई वञे त इन मां तारीख़ बाबति काफ़ी सबूत मिली सघनि था। हाणे ॼाम राहू सिंध जे तारीख़ जो इहो मुनफ़र्द किरदारु हुयो जंहिंजे हयाती ऐं हुकूमती कारकर्दगी ते ऐं कमनि ते वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, जीअं असांजो ईंदड़ नसुल पंहिंजे बहादुर ऐं अवाम दोस्त जेके किरदार आहिनि उन्हनि खां वाक़ुफ़ु थी सघे। ही इंतिहाई अहम किरदार आहिनि जिन ते सिंध जा माण्हू फ़ख़ुरु करे सघनि था। सिंधी माण्हू फ़ख़ुरु करे सघनि था, दुनिया जे आॾो ही पेश करे सघनि था त सिंधी माण्हू जॾहिं बि हुननि जी सिंध ते हाकिमियत रही, पंहिंजो ॾेही राज रहियो त हुननि पंहिंजे वतन ऐं उनजे माण्हुनि लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो। माना मुनफ़रद अवाम दोस्त किरदारु हुयो, सिंध दोस्त किरदारु हुयो हुननि जो। इहे रोशन रुख जेके तारीख़ जा आहिनि उहे दुनिया आॾो पधिरा करण जी ज़रूरत आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदो।